कंडियारो जो क्रिकेटर लियाकत पोलो एक हफ़्तो गुज़रण बावजूद बाज़ियाब न थी सघियो। मोगवी क्रिकेटर जी बाज़ियाबी लाइ करमपुर में क्रिकेटर नौजवाननि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी कंदड़ हसन रज़ा नसीराणी, वसीम रज़ा नसीराणी, ज़ुल्फ़कार अली मीरानी, उस्ताद शफ़क़त अली सूमरो, मुरीद अहमद शेख ऐं ॿियनि चयो त हिकु हफ़्तो गुज़रण बावजूद अद जी कंडियारो पुलिस क्रिकेटर नौजवान खे बाज़ियाब न कराए सघी आहे, जेको हिकु अफ़सोसनाक अमल आहे। ॿिए तरफ़ मुज़ाहिरीन SSP नौशोरो फेरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त मोगवी क्रिकेटर वाक़े जो नोटिस वठी मोगवी खे तुरत बाहिफ़ाज़त बाज़ियाब करायो वञे। ॿी सूरत में एहतियात जो दायरो वधायो वेंदो। हर वक़्तु आगाहनि लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। इन वक्त अगवा के चक्कर में अची हुआ। हालांकि ये असांजा सिंध जा क्रिकेटर आहिनि जेके इहे त उन्हनि जे कोई तहफ़ुज़ बि न आहे, उन्हनि खे अहिड़ा इलाम अलाए छो कया वञनि था, आला ऑफिसर असांजा छो चुप आहिनि, काई बि क्रिकेट एक्टिविटी में असांजा सिंधी पोइते आहिनि। आख़िर छो उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो वञे थो, उन्हनि खे अगवा कयो वञे थो। असांजा ॿ सिंधी क्रिकेटर तव्हांजे अॻियां आहिनि, PSL में खेॾंदा आहिनि, जीअं ज़ैद महमूद लेग स्पिनर आहे, शाहनवाज़ दाणी तमामु सुठो बॉल करे थो और पूरी दुनिया उनखे साराए थी, उनखे वर्ल्ड लेवल ते उन्हनि खे सारायो वञे थो। हालांकि असां वटि अहिड़ा क्रिकेट आहिनि और उन्हनि खां वधीक बि क्रिकेट असां वटि पिया आहिनि। असां सिंधियुनि सां इंसाफ़ कयो वञे, हक़ कयो वञे। उस्ताद